जे न्याणियुनि जे मथां ज़ुल्म, सिंध जे न्याणियुनि जे मथां ज़ुल्म। धरती पंहिंजो अख्तियार सिंध खपे थी अख्तियार हीउ जेको नओं कोट में राजपूत बिरादरी सां जेको वाक़ियो थियो आहे सिंध यूनाइटेड पार्टी इन जी मज़म्मत करे थी। असीं वज़ीर आला सिंध ऐं सुप्रीम कोर्ट खां मुतालबो कयूं त इन्हनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे त जीअं सिंध में वरी अहिड़ो नओं वाक़ियो न थी सघे। अर्ज़ु इहो कंदुसि त असांजे नओं कोट में जेको न्याणियुनि सां नाइंसाफ़ी थी आहे ऐं तमामु दुख सां था चऊं त अॻे असां वटि लोफर हूंदा, हींअर असां वटि वॾेरे शाही ऐं वॾेरा या नाजाइज़ी असांजे सिंध में पाकिस्तान था कनि। असीं परज़ोर अपील था कयूं वज़ीर आला खे बराए महिरबानी इन्हनि खे सख़्त में सख़्त सज़ा ॾिनी वञे त जीअं असांजे सिंध में काफ़ी शहरनि में काफ़ी वॾनि शहरनि में इहे नाजाइज़ी बि थियनि, काफ़ी अक्सर हींअर वॾेरा साम्हूं पिया अचनि, अहिड़नि खे लटकायो वञे, इन्हनि खे फांसीअ ते पहुचायो वञे। न त हीअ असीं जेके बि आहियूं सभु गॾिजी वज़ीर आला ऐं सेक्रेटरीट ते बि असां एहतजाज कंदासीं। बराए महिरबानी इन्हनि खे सख़्त में सख़्त सज़ा ॾिनी वञे। दोस्तों जीअं तव्हांखे ख़बर आहे त नवकोट में जेको हीउ न्याणियुनि सां मसइलो थियो आहे, असां इहो सम्झूं था त इहो न हीउ राजपूत जूं न्याणियूं न आहिनि, इहे असां सभिनी जूं न्याणियूं आहिनि, हीउ सिंधियुनि जूं न्याणियूं आहिनि, पाकिस्तान जूं न्याणियूं आहिनि। ऐं जेकॾहिं जेके इन में मुलविस माण्हू आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु जेको आहे कार्रवाई न कई वई त असां सख़्तु एहतिजाज कंदासीं। इंसान अलाए छो जानवर खां वधीक बदतर वहशी थींदो त पोइ हुनजो जपो तीअं ऐं असूलनि त इंसान खे बहितर थियणु खपे, पर जपो तीअं बदतर थींदो वञे। लाहौर जो साॻियो तव्हांजे साम्हूं आहे, वरी श्रीलंका जो जेको माण्हू मारियो उनजो तव्हांजे वक़्तु साम्हूं आहे। हीउ नओं कोट जो वाक़ियो आहे त माण्हू अलाए छो जेके ॿिया ॾिसनि था उहे उनखे रोकी न नथा। अजीब जी ॻाल्हि इहा आहे त माण्हू जानवर हूंदा आहिनि, हिकिड़ा पखी आहे कांग, हिकिड़े कांगे खे धकड़े त ॿिया कांग कटे थी वञनि था उनखे रोकण जे लाइ, उनजे हमदर्द जे लाइ। पर अलाए छो असां इंसान जेके आहियूं जानवर ऐं पखियुनि खां बदतर थी विया आहियूं, जो ज़ुल्म ॾिसूं था ॿिया अखियुनि सां उनखे रोकियूं कोन था। असां मुतालबो था कयूं त जेके माण्हू हुन में मुलविस आहिनि, हीअ जेके असांजूं न्याणियूं आहिनि, इन जे केस में जेके माण्हू मुलविस आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई कई वञे त ॿी सूरत में असांजो रद्दमल तमामु सख़्तु थींदो। रहमान रहीम। सबसे पहले तो मैं नौ कोट वाक़े में जो हमारी राजपूत माओ बहनों के साथ जुल्म और ज़्यादती की तारीख दोहराई गई है, मैं इसकी पुरजोर मजम्मत करता हूँ। दोस्तों, ये पुलिस आज जो है दहशत की अलामत बन चुकी है, खौफ की अलामत बन चुकी है, मौत की अलामत बन चुकी है, रिश्वत वसूली की अमानत बन चुकी है, रिश्वत वसूली की अमानत बन चुकी है, मंशियात फरोशों की साथारी बन चुकी है। मैं इसकी पुरजोर मजम्मत करता हूँ। मैं आईजी सिंध से और चीफ जस्टिस ऑफ सिंध से अपील करता हूँ, खुदारा इन माओ बहनों को, इन बच्चियों को अपनी बच्ची समझो। अगर आपकी बच्ची के साथ ये रेप होता तो आपके ये तासुरात होते जो आज आप गफलत की नींद सोए हुए हो। अगर ये चीफ जस्टिस साहब आपकी बच्ची के साथ इस तरह का वाक़या होता, क्या आप इसी तरह नींद की सोते, सकून की सोए? मैं इस वाक़े की पुरजोर मजम्मत करता हूँ और आवाम से भी अपील करता हूँ, खुदारा हमने ये जुल्म बहुत बर्दाश्त कर लिए, अब हमारे जिद्दे सिर्फ बगावत ही होगी। जो हमने जो है उम्र रुबाब को भी देख लिया है, वो 4-4 साल से धक्के खा रही है। हमने जो है नाजिम चौकिया के कत्ल का भी देख लिया है, जो उसकी भी कोई सरोकार नहीं हो रही है। हमने जो है नाइला रिंद की भी लाश उठा ली है, हमने डॉक्टर नौशीन की भी लाश उठा ली है, हमने जो है नाइला की भी लाश उठाई और हमने जग्या हौद की भी लाश उठाई है। आज जो ये वडेरा शाही और पुलिस के जो ये मुआफिज हैं, अब ये मुआफिज नहीं रहे, अब ये दहशत की अलामत है। इन्हें आप लोग पैसे दो, ये हर काम करने के लिए आपको इजाज़त देंगे। मैं आईजी सिंध से और चीफ जस्टिस ऑफ सिंध से अपील करता हूँ, खुदारा इसको भी कश्मीर वाक़े की तरह इसी तरह फुल भराई कराया जाए। जो अफजल जो एएसआई है, जो जिसने ये हमारी मासूम बच्चों के साथ जुल्म किया है, जाती की है, जो मैं इसकी पुरजोर मजम्मत करता हूँ। नहीं तो फिर ये जमे कबीर बगावत पर मजबूर हो जाएगा, फिर ना वो एएसआई बचेगा, ना वो जुल्म करने वाला वडेरा बचेगा, ना उस इलाके का एसएचओ बचेगा। जो खुदारा
होश के नाखून लो, आवाम के साथ ये जुल्म, ज्यादती और ये जबर बंद किया जाए जो, वरना तुम्हारी दास्तान अभी ना होगी दास्तानों के अंदर। पर राजपूत मरकजी सेक्रेटरी इत्तलात यंग मुत्तहिद राजपूत पाकिस्तान के प्लेटफार्म से मैं वज़ीर आज़म पाकिस्तान, चीफ ऑफ आर्मी स्टाफ, वज़ीर आला सिंध, IG सिंध से मुतालबा करता हूँ कि नो कोर्ट में जो राजपूत बिरादरी के साथ जुल्म हुआ है उसके ऊपर हमारी कौम को इंसाफ दिया जाए। और मैं अपना शकरन के शऊर को, सिंध सुजात फोरम, खानजादा बिरादरी, मुस्लिम लीग नून, जमात इस्लामी, मैं इनका भी शुक्रिया अदा करता हूँ कि इन्होंने राजपूत बिरादरी के साथ मिलकर इस एहतजाज को कामयाब बनाया। शुक्रिया। आज जो एक बच्ची के साथ, बच्ची किसी की नहीं होती, बेटियां सबकी साझी होती हैं। सिंध की बेटियों के साथ ये जुल्म हमेशा चलता रहता है, लेकिन ये जब ही ख़त्म होगा जब हम गरीब लोग मुत्तहिद हो जाएंगे। हम इन वडेरों की चाकरी छोड़ दें, इन वडेरों की नौकरियां छोड़ दें, इनकी चाकरी छोड़ेंगे तो ये का मसला हल होगा, क्योंकि इनको पानी पिलाने वाले हम ही है, इनको साफ बनाने वाले हम ही है। हम लोग इस निज़ाम से बगावत करेंगे। जब तक अल्लाह के रसूल का निज़ाम नाफिज नहीं करोगे तो जुल्म होता रहेगा, वरना अगर एक सरेआम कोड़े लगा दिए जाए तो कोई जुल्म नहीं करेगा, क्योंकि जुल्म होता ही जब है जब उसको सज़ा नहीं मिलती। मेरे साथ सिर्फ यही मुतालबा है कि इस्लामी निज़ाम नाफिज किया जाए। इन तमाम लोगों को जो जुल्म करते हैं, न्याणियों की इज्जत को मोबाइल करते हैं, उनको सरेआम कोड़े लगाए जाए। जब कोड़े लगेंगे तो किसी कमर नहीं तैयार होगी। अस्सलाम वालेकुम। राजपूत बरादरी नो कोर्ट की बच्चियों के साथ जो जुल्म और ज्यादती हुई है उसके खिलाफ हम पुरजोर मजम्मत करते हैं और IG सिंध, वज़ीर आला सिंध, चीफ जस्टिस सिंध, वज़ीर आज़म पाकिस्तान, चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट पाकिस्तान से पुरजोर अपील करते हैं कि बराए मेहरबानी ज़ालिमों को गिरफ्तार किया जाए और करार वाकई सज़ा दी जाए, वरना ये कौम, ये अवाम, ये सिंध धरती के बेटे इन ज़ालिमों के खिलाफ इंशाअल्लाह बगावत पर मजबूर हो जाएंगे और इंशाअल्लाह खुलेआम हम बगावत का ऐलान करते हैं। अगर हमारी बच्चियों के साथ इंसाफ न किया गया तो इंशाअल्लाह हम मेन रोड भी ब्लॉक करेंगे, ट्रेन भी ब्लॉक करेंगे और पूरे मुल्क को ब्लॉक करके रख देंगे। इंशाअल्लाह यंग मुत्तहिद राजपूत कौम की तरफ से मैं ये ऐलान करता हूँ कि अगर 24 घंटे के अंदर इस पर अमल नहीं हुआ तो हम पूरे शहरों को ब्लॉक करेंगे। बहुत शुक्रिया। अस्सलाम वालेकुम। अॼु जेको न्यू कोर्ट में जेको नओं कोर्ट में जेको वाक़ियो थियो आहे उन जे रद्द अमल में अॼु सकल इज्तिमा चौक ते सभई शहर जा मज़हबी, सियासी, समाजी वर्कर गॾु थिया आहिनि ऐं सिंध यूनाइटेड पार्टी जे तरफ़ां हिमायती करे रहियो आहियां ऐं हिते मौजूदु आहियां ऐं हुकूमत सिंध खां मुतालबो करियां थो बाक़ी जा जेके बि मुजरिम आहिनि उनखे फौरी तौर ते गिरफ़्तार करे ऐं उनखे सज़ा ॾिनी वञे, उनजी ॿियनि जूं इज़तूं महफ़ूज़ रहनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रोज़ रोज़ ये तव्हां वाक़िया ॾिसो पिया, सिंध धरती के मज़लूम बनाए छॾियो अथनि। हिकिड़ी दहशतगर्दी, गुंडा राज या चमचाखोरी, हिननि जे ख़िलाफ़ जेसी ताईं तव्हां मुत्तहिद न थींदो, मां सम्झां थो हिते बंगाल वारो सिस्टम शुरू कयो आहे इन गवर्नमेंट, हिननि खे शर्म अचणु खपे। ऐं जेसी ताईं सिंध मुत्तहिद न थींदी हर कंहिं सां इहो ज़ुल्म थींदो रहंदो। लीडर पंहिंजी लीडरी चमकाइण जे लाइ ग़लति बयानबाज़ी करे रहिया आहिनि, पर हींअर पूरी सिंध अज़ाब जे अंदरि आहे, अताब जे अंदरि आहे। तो गॾिजी हिननि कम्युनिटियुनि जो मुक़ाबिलो करिणो पवंदो ऐं घर में वेहणो न पवंदो। सिंध जी कंहिं बि न्याणी सां को ज़ुल्म थिए, कंहिं माण्हू सां ज़ुल्म थिए, असांखे हिकु आवाज़ु थियणो पवंदो जे धरती खे बचाइणो आहे हिते, न त पोइ बसि घोड़ा घोड़ा वरी उहो कलाम हलाईंदा आहियूं, असांजो ॾोह कहिड़ो आहे, कंहिंखां पुछूं। पोइ गॾु थियो भाउ, यार सभु गॾु थियो, सॼा को क़ौम न आहे, का ॻाल्हि न आहे, सभु पाण धरती जा पुट आहियूं ऐं इन धरती जे लाइ जेको राकाश अची वेठो आहे हिन जे ख़िलाफ़ आवाज़ु उथारियो। ऐं जिते बि मज़लूम, कंहिं बि मज़लूम सां को ज़ुल्म थिए, तव्हांखे यादि हूंदो 92 में हिकिड़ी बागडन सां रेप थियो त मियां साहिब हिते आयो, हुनजे मथे ते हथु रखी, हीअ मुंहिंजी न्याणी आहे, हीअ मेरी बेटी है। हिननि कम्युनिटियुनि जे ख़िलाफ़ बाक़ाइदा जिथे जीअं पुॼे मुत्तहिद थियो, हिन धरती खे बचायो। महिरबानी। वाकई जुल्म थियो आहे, इंसाफ में वञे, हिननि खे तफ़रीक़ ॾिनो वञे ऐं ईअं कयो वञे कि पाकिस्तान में कंहिं न्याणी सां ईअं न थिए, छो जे न्याणी हूंदी आहे, जीअं बाला ऑफिसर आहिनि, चाहे पुलिस जा हुजनि, चाहे कोर्ट में जज छो न हुजनि, उनखे बि न्याणियूं आहिनि। असां सभिनी खां मुतालबो था कयूं त न्याणियुनि सां इंसाफ़ कयो वञे त वरी आईंदा पाकिस्तान जे अंदरि केर बि अहिड़ी ग़लती न करे।